हक़ीक़त इहा आहे त हिन वक़्त ताईं असां सिंधी ॿोलीअ जे सिटराव, अंदरूनी जेको सिटराव थो थिए, जंहिंखे उर्दू हिंदी वारा रचना चवंदा आहिनि, उन ते कमु ई कोन कयो अथऊं। हीउ लफ़्ज़ अॻिते हली हिन सां कहिड़ी मानवी हैसियत रखे थो, मुंहुं संभालींदे सुपरी अचींजे हेकार, संभालींदे सुपरी हेकार, इहो वॾो वॾो माहौल थो जुड़े जुमिलनि। अच्छा, इहो त अंदरूनी लफ़्ज़नि जो, जंहिंखे असां मॉर्फोलॉजी चवंदा आहियूं, सर्फियात चवंदा आहियूं, उन जो आहे। ऐं जुमिलनि जो जड़ाव त वरी अञा ॿी शइ आहे। हाणे जेकॾहिं असां इन शयुनि ते ध्यानु ॾियूं त सिंधी ॿोली तकिड़ा शाल ॾींदी, मथे निकिरंदी। कुदरत हुन में बदकिस्मती आहे त असांजी इब्तिदाई तालीम कुझु अहिड़ी रही जो उन ते जोॻो ध्यानु न ॾिनो वियो। डॉक्टर साहिब, हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ज़हन में हीअ साईं जेका ॻाल्हि कई लोगो बोगे जी, मुंहिंजे साम्हूं थिया नी उर्दूअ खे हिनखे जेको लोगो में शामिलु कयो आहे हिते सिंध असेंबली, मुंहिंजे साम्हूं थिया। सिंधी ॿोलीअ खे अंग्रेज़नि जॾहिं नाफ़िज़ पे कयो, उनजो मुख्य सबबु इहो हुयो त भई हितूं जे माण्हुनि खे जंहिंजा ज़हन मुंतशिर आहिनि ऐं घटि पढ़ियल आहिनि ऐं समाजी लिहाज़ अदब खां वांझा आहिनि, उन्हनि खे तव्हां लिख पढ़ सिंधीअ में ॾियो। ऐं ॿियो, फौरी तौर ते थाणनि ते कोर्टुनि में सिंधीअ में लिखो, त जीअं हुनखे ख़बर पए उन्हनि खे त कलम 372 ही मूंखे सज़ा अची सघे थी। हू पाण बाख़बर थिए इहा ॿोली पढ़ंदे, तंहिंजे करे जॾहिं इहा ख़बर पवंदसि त मां हेॾो थो कयां, हिन जी सज़ा हीअ आहे, क्लियरली लिखियलु आहे इहो सिंधी ॿोली जे बैकग्राउंड में। Why we are establishing the Sindhi language in Sindh province? छो इन में इहा ॻाल्हि मेन इहा हुई त जेकॾहिं असां हिननि माण्हुनि खे एतिरो सेखारियूं, पाण भरो कयूं जो सम्झी सघनि त जेकॾहिं मां हीउ अमल कंदुमि त हिन जी हीअ सज़ा आहे, त अमन थी वेंदो। ऐं ॿियो, न त हू असां सां विढ़ंदा, असां हुननि सां मुंहुं न ॾेई सघंदासीं। ॿिया बि मक़सदु हुया, पर हिन में हिकिड़ो मक़सदु इहो हुयो। सिंधी ॿोलीअ खे कुदरत जा, इहो जेको मां बैकग्राउंड में अचणु पियो चाहियां, मूंखे इंतिहाई तव्हांखे छा ॿुधायां, मूं वटि लफ़्ज़ ई कोन्हे। शर्मिंदगी मामूली लफ़्ज़ आहे। जॾहिं असांजा पढ़ियल ॻलियल ॾाहा आलिम अकाबर 6 किताब लिखियल, 8 किताब लिखियल, हद दर्जे जी ॻाल्हि इहा आहे त ॿोलीअ ते किताब लिखियल। चइसि ॻाल्हि इहा आहे, आहिनि त 52 हर्फ़, पर सिंधीअ जा पंहिंजा कुल 7 हर्फ़ आहिनि। ॿुॾी मरण जो मक़ाम अथसि, खेनि शर्म अचणु घुरिजे। सिंधी ॿोली सल्तनत जी ॿोली रही आहे। राय साहसी वारे दौर में 10 लख चौरस मीलनि ते हुनजी हुकूमत हूंदी, उन बस 7 लफ़्ज़ आहे बसि। इहे ॿिया पाण ॼणा ई पिया हलंदा, ॿियूं ॻाल्हियूं सभु पाण ई हूंदियूं। न लफ़्ज़ खे था सम्झनि, न उचार खे था सम्झनि, न फोनेटिक्स खे सम्झनि। इन्हनि ॻाल्हियुनि खां पोइ इहा धूम आहे। किताबनि में लिखियो पियो आहे। मां हथ जोड़े साईं खे बि अर्ज़ु कंदुमि, चेयरमैन साहब ॾाढी सुठी एॾी मुदलिल तक़रीर कई जो उनखां वधीक ॻाल्हाइणु, उन में एडिशन करणु घटि थो नज़र अचे, त थोरो इन ते बि नज़र रखनि त जेके कंहिंखे साईं हिननि खे इजाज़त आहे, कंहिं हिननि खे इजाज़त ॾिनी आहे। तव्हां लिखो सिंधी ॿोली में सिर्फ़ु 7, सिंधी ॿोली जी तव्हां बेहरमती करे रहिया आहियो। सिंधी ॿोली में पंहिंजो 40 हर्फ़ आहिनि असांजा। हाणे वॾो बहस हुननि जो कोन थो कयां। सिंधी ॿोली में फितरती तौर ते 7 हर्फ़ जिन खे इहो चओ था, इहे कुदरत तरफ़ां अतियूं आहिनि, इहे बुर्ज आहिनि, इहे सिंधी ॿोलीअ जो दिफ़ा में बीठा आहिनि। केरु चई थो ॾेखारे? न चई सघंदा, न चई सघंदा त असांजी ॿोलीअ खे बिगाड़े न सघंदा, अंटिल अनलेस पाण असां चो मुंहुं न कयूं। इहे चई ॾेखारे न केरु, न चवंदा, उनजे करे असांजी ॿोली सां चुरांदे ई न कंदा, खशड़ी न कंदा। पर असांखे पाण खे त सम्झाइणु घुरिजे न त भई जेके असां लिखूं था, जेके शयूं असां पंहिंजो आहिनि, चइजे हलो त पोइ नाश्तो वाश्तो कयूं। नाश्तो कीअं कंदासीं? नेरनि काॾे वेंदी? नेरनि केरु कंदो?
आलू पचाया तो आलू का पचाया है पटाटा आलू ये वो करे हुआ ये तमाम खोड़ रात एकड़े होटल ते दोस्तन सां गॾु वञण जो इहो पंहिंजो उताक हेॾे खोलियो अथऊं सोचनि पिया हाणे शुगर पेशेंट आहियूं पर जॾहिं साईं बुसर बुसरूं कराईंदा कंदा मां हलो चकर ॾेई था अचूं त उते लिखिया पिया तरियल आलू मां चयो छो मूं थियो जॾहिं सभु तव्हां लिखिया भुॻल कुकड़ो इहो बि लिखियो अथव हिते वरी कहिड़ी तव्हांखे पंहिंजो पए थी ईअं छो नथा लिखो साईं ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि जेकॾहिं स्ट्रक्चर ते ॻाल्हाईंदासीं ग्रामर ते ॻाल्हाईंदासीं तमामु वॾियूं ॻाल्हियूं आहिनि मूं जेको हिन वक़्तु ताईं साईं डॉक्टर साहिबु मूं हिन वक़्तु ताईं जेको गहराई सां पढ़ियो आहे माने मुख़्तसिर ऐवान जा ॾो इज़हार थो कयां त सिंधी ॿोलीअ जो पंहिंजो ग्रामर अञा ताईं जोड़ियो न वियो आहे सिंधी ॿोली में ग्रामर कोन्हे दवा सां थो चवां मां चैलेंज सां थो चवां को मुजाहिद अचे हिते वेही मुनाज़रो कयूं हिते वेही ॻाल्हायूं हे जेका बि आहे एडॉप्शन आहे असां ते अरबी ग्रामर जो घणो ज़ोर आहे ऐं उर्दू ते फारसी वारनि जो घणो ज़ोर आहे ॿियो असां वटि अरबीअ जो बि आहे हुनजो हिंदीअ जो बि आहे पर सिंधीअ जो पंहिंजो ग्रामर न आहे पढ़ो त ॾिसो न साईं इवन भेरूमल जो ॾिसो मिर्ज़ा कलीज बेग जो ॾिसो वाहिद बख्शी जो ॾिसो ताजमान आगा जो ॾिसो हाणे इन ते मुंहिंजो मुकमिल किताब अचे थी वॾी अचे थो ऐं वॾी रिसर्च पियो कयां मां इन ते जॾहिं मां इहा दावा थो कयां त मूंखे ख़बर आहे केतिरा भितर पथर मूंखे लॻंदा पर मां दावा कयां थो ऐं मूं काफ़ी हद ताईं साबित कयो आहे त सिंधी ॿोली जो पंहिंजो ग्रामर अञा न आहे सिंधी ॿोलीअ जे जेके मिज़ाज जंहिंखे शुरू मां गुज़ारिश कई सिटा खे सम्झे न आहे साईं चीन इहो आहे साईं इस्म ज़रफ़ ठीकु आहे साईं बिस्मिल्लाह इस्म ज़रफ़ अरबी जो ठीकु आहे हाणे इस्म ज़रफ़ हाणे ज़रफ़ चइबो आहे थांव खे थोरो कहिड़े क़िस्म जो थांव हुजे जंहिंमें खीरु पियूं मानी खाऊं जेको कयूं बोड़ खाऊं हाणे उहो ज़रफ़ माना थांव ठीकु वेरी क्लियर इस्म ज़रफ़ माना थांव हाणे उहो थांव जेको आहे उहो सुभाणे कीअं थो अचे उहो हेठि कीअं थियो इहो मथे कीअं थियो इहे इन में लफ़्ज़ कीअं चुंबड़िया मौज़ून इस्तिलाह इहो हुजणु घुरिजे त ज़रफ़ इस्तिलाह हाणे ॿियूं जेके आहिनि इन जूं इस्तिलाही मानाऊं आहिनि अॼु ताईं कंहिं कोन सोचियो आहे इहे 28 लफ़्ज़ जेके लिखियल आहिनि 28 इहे 28 लफ़्ज़ जेके आहिनि से अरबीअ जा पाण वटि हुननि 3 असांखे 8 ऐं उन्हनि जी इहे मानाऊं चुंबड़ायूं आहिनि ऐं सभिनी में लिखियल आहे इस्म इहो हो न लिखियल आहे इस्तिलाह अखियुनि में वेह अखि न कढा ही इस्तिलाह उनजी इस्तिलाही वरी मफ़हूम ई ॿिया थींदा आहिनि सो तमामु वॾो हिकिड़ो ॾुखोईंदड़ सब्जेक्ट आहे ऐं बर्दाश्त आहे दिलि गुर्दो घुरिजे त ईअं ॻाल्हाइणु करणु हे हो हुन में केॾो फ़र्क़ु आहे मां इन ते 20 मिंट ॻाल्हाए सघां थो त अरबी ऐं सिंधी ग्रामर में कहिड़ो फ़र्क़ु आहे किथे किथे तज़ाद आहिनि असांजी जेका आहे सा पंहिंजो विसरगाई ॿोली आहे जंहिंमें हे ईंदी आहे भे थे छे टे अरबी में न आहे अरबी में न आहे पाकिस्तान में पश्तो में न आहे ॿियनि सभिनी ॿोलियुनि में आहे अरबी में न आहे घणियूं ॻाल्हियूं आहिनि साईं पंहिंजो सिफ़त जा हुते 3 क़िस्म थींदा आहिनि ऐं असां वटि रुॻो हिकिड़ो क़िस्म थींदो आहे वञो न ज़ोरीअ साईं की न हे सिफ़त तफ़सील बि आहे कीअं आहे साईं की साईं हाथी घोड़े खां वॾो आहे अरे बाबा जॾहिं त अहिड़ियूं ॾियो था पंहिंजो भेट कंपेरिजन ॾियो था कंपेरेटिव पंहिंजो एडजेक्टिव कयो था काॾे हाथी काॾे घोड़ो ही जिन्सुनि जो ॾिबो आहे ख़ूब तरीन सो मां वधीक तव्हांजो टाइम वठणु नथो चाहियां मां माफ़ी थो वठां जिन जी दिलि आज़ारी थी हुजे पर मेला मचंदा हिन खां वॾा महफ़िल थींदा तेसिताईं मां ॿिया तयारी करे ईंदुमि ऐं तव्हांजी ख़िदमत